फौजी अदालतुनि में आम शहरनि जा ट्रायल कालादम करार ॾियण वारो फ़ैसिलो मुअतल। सुप्रीम कोर्ट जी 6 रुकनी लार्जर बेंच इंट्रा कोर्ट अपीलनि ते मुख़्तसिर हुकुम जारी करे छॾियो। 9 ऐं 10 मई वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ फौजी अदालतुनि में केस हलाइण जी मशरूत इजाज़त। फ़ैसिलनि खे सुप्रीम कोर्ट जी हतमी फ़ैसिले सां मशरूत कयो वियो। 9 मई वाक़िअनि में गिरफ़्तार 103 माण्हुनि जा केस फौजी अदालतुनि में हलंदा रहंदा। 6 रुकनी लार्जर बेंच मां 5 जजिस फ़ैसिले जी हिमायत कई। 1 जज मुखालफ़त में फ़ैसिलो ॾिनो। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी ते साइफ़र केस में फ़र्द जुर्म लागू। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी पारां ॾोह मञण खां इनकार। अडियाला जेल में क़ाइम ख़ुसूसी अदालत पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी ते साइफ़र केस में फ़र्द जुर्म लागू कयो। अदालत 2 शाहिदनि खे तलब कंदे ॿुधणी सुभाणे ते मुलतवी करे छॾी। इंतकाम नथो वठणु चाहियां पर हिसाब वठणो पवंदो। साज़िश कंदड़नि खे क़ौम आॾो वाइको करणो पवंदो। नवाज़ शरीफ़ चयो आहे त मां कॾहिं बि जनरल बाजवा या जनरल फैज़ ख़िलाफ़ साज़िश नाहे कई। मूंखे जेल मोकिलण वारी ख़्वाहिश जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद शेख जी हुई। साज़िशी रोज़ टीवीअ ते पंहिंजो दुकान चमकाईंदा हुआ। मूंखे इंतकाम सां को बि गर्ज़ नाहे पर क़ौम ख़िलाफ़ कम कंदड़नि जो हिसाब थियणु घुरिजे। पाकिस्तान जी दुश्मन खे माफ़ी करण जो मूंखे को बि हक़ हासिल नाहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस नेब न ठाहिया पर उनखे मथां खां हुकुम हो। 8 फ़रवरी ते सभ खां वॾी अदालत ऐं GIT लॻंदी जेका फ़ैसिलो बि कंदी। पाकिस्तान में हिक भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खणी रही आहे। पाण में विढ़ण बदिरां गॾिजी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ विढ़णु घुरिजे। सभिनी खे गॾिजी मुल्क खे मसइलनि मां कढणो आहे। पेशावर में वकीलनि खे ख़िताब कंदे पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त APS जे शहीदनि जी वारसनि खे ॿुधायो वञे त संदन रथ ते सौदो कंहिं कयो। दहशतगर्दनि सां ॻाल्हियुनि पाकिस्तान खे 10 साल पोइते धिकी छॾियो। शहीद भुट्टो जे क़त्ल में मुलविस जजिस वकीलनि ऐं सियासतदाननि खे वाइको कयो वञे। सिंध हुकूमत आम चूंडुनि लाइ सूबे में अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ वफ़ाक़ खां कानून लागू कंदड़ इदारे जा 2.5 लख जवान घुरी वरिता। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं फातिमा केस खे मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाईंदासीं। सिंध मां 41,000 अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना मुल्क जी पहिरीं स्पेस पॉलिसीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। वालायल कश्मीर बाबति भारतीय सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि रद्द। काबीना जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि बाबति पॉलिसी बि मंज़ूर कई वई आहे। साइबर केसिस खे मुंहुं ॾियण लाइ नेशनल साइबर क्राइम एजेंसी क़ाइमु कई वई आहे। वज़ीर आज़म नेशनल स्पेस पॉलिसीअ बाबति खयल क़दमनि खे साराहियो आहे। सुप्रीम कोर्ट तायात नाअहलीअ बाबति समूरियूं दरख़्वास्तूं गॾाए ॿुधण जो फ़ैसिलो करे वरितो। नाअहलीअ जी मुद्दे वारा समूरा केस जनवरी 2024 जी शुरूआति में मुक़ररु करण जो हुकुम। अदालत मीर बादशाह केसरानी केस जो लिखत में हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त इल्तवा हेठि केसिस खे इलेक्शन में देर लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट प्रोसीजर एक्ट तहत आइनी सवालनि वारे केस जी ॿुधणीअ लाइ 5 रुकनी लार्जर बेंच ज़रूरी आहे। अदालत केस जी ॿुधणीअ बाबति लार्जर बेंच जोड़ण लाइ मामिलो जजिस कमेटीअ खे मोकिले छॾियो। अफ़गान शहरनि जी बेदख़लीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ लाइ बि लार्जर बेंच जोड़ी वेंदी। इलेक्शन कमीशन समूरे मुल्क में DCs ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर्स जी बदिलियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। लाॻापियल अमलदारनि जूं बदिलियूं न करण लाइ सूबनि खे हिदायतूं जारी। सभिनी खे इक़्तिदार जी लालच आहे। अवाम जो कंहिंखे बि फ़िक्र न आहे। मां चूंडुनि में हिसो न वठंदुसि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नेब जो अॻूणो चेयरमैन जावेद इक़बाल अवाम खां माफ़ी वठे त बची वेंदो। शाहिद खाकान ECL मां नालो ख़ारिज करण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कराए छॾी।
DI खान हमले में शहीद थियल सिंध वासी 5 फौजी जवाननि जी अबाणनि ॻोठनि में तदफ़ीन। ठरी मीरवा वासी फौजी जवान अमीर हुसैन शर जो मड़ ॻोठ लखमीर में फौजी एज़ाज़ सां मिटी माउ हवाले कयो वियो। गंबट वासी फौजी जवान मुख्तियार हुसैन शेख जी तदफ़ीन संदसि अबाणे ॻोठ फैज़ल महर में थी। घोटकी वासी फौजी जवान इसहाक ख्वावड़ जी भी ॻोठ सोबदार ख्वावड़ में फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। शहीद फौजी जवान मोहम्मद नसीर नाइच जी भी शहदादपुर भरिसां अबाणे ॻोठ में तदफ़ीन कई वई। मनहड़ो वेझो शहीद फौजी जवान गुलाम मुर्तज़ा डाहिरीअ जी मड़ खे फौजी एज़ाज़ सां मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। सिंध हाई कोर्ट पारां शहीद मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपीलनि ते जनवरी खां बाक़ायदा ॿुधणी हलाइण जो फ़ैसिलो। अॻूणे IG पुलिस वाजिद दुरानी खे व्हील चेयर ते अदालत में आंदो वियो। अदालत अॻूणे DIG कराची शोएब सडल ज़ुल्फ़कार अहमद ऐं ॿियनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते तलब करे वरितो। अदालत पारां लाॾाणो करे वियल जवाबदारनि जी बि फ़हरिस्त पेश करण जी हिदायत। अदालत ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। IG सिंध रफ़त मुख्तार शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ घोटकी सखर शिकारपुर जे कचे में हिक ई वक़्तु ऑपरेशन करण जी हिदायत करे छॾी। रेंजर्स खां मदद वठण जी बि हिदायत। सखर में IG सिंध रफ़त मुख्तार जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास थियो। IG सिंध रफ़त मुख्तार चयो त आउं कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हर हाल में गिरफ़्तार थियणु घुरिजनि। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स खां बि मदद वरिती वञे। सुप्रीम कोर्ट 9 अरब रुपयनि जी फ्रॉड ऐं मनी लॉन्ड्रिंग केस में ॿिनि औरतुनि समेत 3 जवाबदारनि खे ज़मानत ॾियण खां इनकार करे छॾियो। FIA जवाबदारनि सैयद आसिफ अली, मिसिस नौशाबा ऐं सहर बानो खे अदालत मां निकिरंदे ई गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि ते मनी लॉन्ड्रिंग करण जो इल्ज़ाम आहे।